त दिल जो मिसरी मन चाह केड़ी तक सां जाहिल लेकिन नफरत कर पंजा सही चइजन जेके जान ॾियनि जीअं वाह मुंहिंजा साईं ऐं सभ खां पहिरीं असद प्रोडक्शन खे लख वाधायूं ऐं मुबारकूं पेश कयां थो जो अॼु 17वीं सालगिरह मल्हाई वई आहे ऐं हुननि जी इहा कोशिशि हूंदी आहे ऐं कंहिं जॾहिं साईं हुज़ूर बख्श गोपांग सां प्रोग्राम थियो वाघा ऑफिस में त उते ई मूं इहो चयो त कॾहिं उहो ॾींहुं ईंदो जो साईं मुनवर शाह अॻवाणी कंदो अॼु मुनवर शाह खे इहे मुंहिंजा लफ़्ज़ यादि हूंदा ऐं नसीराबाद ताईं गॾिजी या कचहरी कंदा हलंदा ऐं अब्बास गुल जो भत्तो हुयो शायदि उते ई पे वियासीं तंहिंमें चौधरी बि हुयो मां चयो त किथे आहियो दोस्तो पाण में गॾु थियो हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थियो तहिड़ा मेड़ा का मचंदा रहनि ऐं दोस्त संगत सां गॾु थींदा रहनि अॼु मूंखे इंतिहाई ख़ुशी बि थी आहे ऐं दुख जा ॻोढ़ा बि अचनि था त अॼु उहो ॾींहुं जेको मूं गुनाहगार लफ़्ज़ कढिया अॼु सभु संगत गॾु थी आहे ऐं अहिड़े इवेंट में आऊं जस ॾियां थो हिन पूरी सथ खे सिंध फनकार जे दोस्तनि खे ऑर्गेनाइजेशन जे दोस्तनि खे जिन अहिड़ा मेड़ा कम मचाया यकीन कयो त फनकार इतिहाद अॼु मूंखे हीअ जेका बिल्डिंग आहे इहा ॾिसी हैरानगी थी थिए त असांजा फनकार अहिड़ा आहिनि जेके हथ में ॾेई हिकु थी सघनि था चङो भलो असांजे अॻियां नथो अची सघे अॼु जंहिं महफ़िल जे मोर मुंहिंजे प्यारे पिणी भाउ जंहिं बचपन खां वठी स्टेज ते मुझे पसंदीदा आर्टिस्ट पसंदीदा दोस्त ॿारनि जो दोस्त ऐं हिननि जी जोड़ी जेको असां खां विछड़ी वियो मरहूम सईद अलाह हुनखे जन्नत फिरदौस में जॻह अता कंदो अॼु उहे घड़ियूं मूंखे यादि थियूं अचनि जॾहिं असां हिकिड़े नंढड़े कमरे में वेही ज़ाहिद मां सईद वेही मानियूं गॾु खाईंदासीं कचहरियूं कंदासीं स्टेज जी दुनिया पोइ हिते हटी वई चैनल जी दुनिया अची वई चैनल जी दुनिया बि असांखे पाण गालब करे छॾी अॼु वरी मां हिन प्लेटफॉर्म तां सैयद मुनवर शाह खे सलाम पेश कयां थो जंहिं असां सभिनी खे भेड़ियो आहे दादू ज़िले में पर हिन घड़ियुनि में हिन ॾुखियुनि घड़ियुनि में जॾहिं असां स्टेज ड्रामा कंदासीं सभु गॾु थींदासीं पर साईं मुनवर शाह पंहिंजे 3-4 दोस्तनि जी काफ़िले खे वठी शहर शहर वियो ऐं दोस्तनि खे गॾु कयो त अचो फनकार दोस्तो वक़्तु अथव पाण में इतिहाद कयूं गॾिजी हलूं अॼु साईं मुनवर शाह खे कामयाबी ते मुबारकबाद पेश कयां अॼु आज़ाद सिद्दीकी जो ॾियारो ऐं उनजे नाम ते ही जेको प्रोग्राम रचायो आहे मां ज़ाहिद सिद्दीकी जी ज़िंदगी ते जेकॾहिं ॻाल्हायां त घटि थींदो टाइम घणो खपे ज़ाहिद सिद्दीकी तमामु बहितरीन आर्टिस्ट बहितरीन हिदायतकार मां सम्झां थो त जेकॾहिं ज़ाहिद सिद्दीकी खे चैनल जे थ्रू मौक़ो मिलियो न त ख़ुदा जो कसम आहे सभु घर में ई रहंदा अलाह साईं उनखे सुठो दिमाग़ सुठो ज़हन ॾिनो आहे ऐं सुठो राइटर बि आहे जेकॾहिं असांखे फ्रेम सम्झ में न ईंदो आहे मां बज़ा ते पाण बि चवां थो जॾहिं मूं ड्रामो सीरियल आलियूं अखियूं कयो त ज़ाहिद सिद्दीकी मूंसां रातियुनि जूं रातियूं कराची जे हिकिड़े फ्लैट में वेही मुंहिंजो ड्रामो हथ में ॾेई चई अशरफ हीउ ड्रामो तुंहिंजो न मुंहिंजो आहे ऐं गॾिजी जेको असां हिन ड्रामे में मुंहिंजी हिम्मत अफ़ज़ाई कई ज़ाहिद सिद्दीकी अॾो इंसान आहे ज़ाहिद सिद्दीकी मुंहं ते सच चवण वारो इंसान आहे ज़ाहिद सिद्दीकी हेठां ई करण वारो न आहे ज़ाहिद सिद्दीकी जी बुर्दबारी ऐं दिलेरी खे सभु दोस्त दादू जा सुञाणनि था ऐं हिकु दफ़ो ॿीहर हिन रिहाण बचाइण दोस्तनि खे मुबारकबाद पेश कयां थो हिन सुठनि ऐं सुहिणनि दोस्तनि खे मुबारकबाद पेश कयां थो जंहिंमें सॼो सच शामिल
शामिल आहे आख़िर में मुर्शिद लतीफ़ जे इन्हनि सुहिणनि सिठुनि सां इजाज़त वठंदुसि त तूं साईं तूं सता तोखे चारो न आहे चवण वसंदड़ शहर वीरान करी जिथे वसाई बाण कंहिंखे दान न बख़्शी दबड़ी कंहिंखे माया दी बण कंहिंखे पाली पार्किन में किथां कुयाई पाण तेलाओ ताण था डकल लिंगम ते लतीफ़ महिरबानी साईं जान ये मुझे हुयो फिरी प्यारो कलंदा साईं जो पटीलो सभी के दुआ जो वारो असांजी हर महफ़िल में दुआ जा कदम खणी ईंदड़ ऐं तो पूरी साईं जो शुक्रगुज़ार आहियां उन खां पोइ जोई जी जवान मोहतरम अब्दुल हमीद गोपाल साहब गुज़ारिश कंदुसि त चंद लफ़्ज़ पेश मौला अली मदद मां सभिनी दोस्तनि खे सलाम पेश कयां थो ऐं भाउ वसद खे बि 17 सालगिरह वसद प्रोडक्शन जी ऐं भाउ ज़ाहिद सिद्दीक़ी जे मान ॾिनो मां भाउ खे सलाम पेश कयां थो घणो टाइम कोन वठंदासीं टाइम काफ़ी थी वियो आहे शायदि माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बग़ार ज़ाहिद सिद्दीक़ी असांजा बहितरीन दोस्त आहे मुंहिंजो असां काफ़ी गॾु स्टेज कया ऐं प्ले बि कया गेटिंग ते हीउ दोस्त तमामु हिकिड़ो बहितरीन सचो ऐं अॾो आहे जेका बि ॻाल्हि हूंदो मूं ते चवंदो मां इन दोस्त खे सलाम पेश कयां थो ज़ाहिद सिद्दीक़ी अस्सलाम वालेकुम महिरबानी साईं ऐं ज़िले दादू जे जनरल सेक्रेटरी पंहिंजे पीरी शबीर अहमद मेमन साहब खे गुज़ारिश कंदुसि चंद लफ़्ज़नि में असांजे महिमान जो शुक्रगुज़ार कयो यहीं दे चवंदी आहे ज़मीन दे चवंदी वे छॾे सारो दे अंगड़ अचिजो मुंहिंजे असां प्रोडक्शन वारनि दोस्तनि खे मुबारकबाद आई 17 सालगिरह मल्हाइण ते शुक्रगुज़ार आहियां साईं मनोहर शाह साहब जो जिन असांखे पंहिंजे हिन सफ़ा में मूंखे ज़िले जो जनरल सेक्रेटरी करे मुंहिंजो मान मताऊं कयो ऐं माशाअल्लाह सुहिणनि दोस्तनि सां मुलाक़ातूं थियूं आहिनि ज़ाहिद सिद्दीक़ी मुंहिंजो तमामु पुराणो दोस्त आहे मुंहिंजो भाउ आहे अॼु हुनजे हिन रहण ते हुनखे जेका मदद मिली आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे अलाह करे हीअ बेटा सदाईं बदल रहनि अस्सलाम महिरबानी साईं शबीर अहमद मेमन साहब ऐं हींअर जी शख़्सियत खे दावत किताब जे लाइ अर्ज़ु कंदुसि उहो असांजो साईं बि आहे उहो असांजो मुर्शिद बि आहे ऐं असांजी हर महफ़िल में असांजी शिरकत कंदो आहे असांखे दुआ ॾींदो आहे ऐं ईअं चवंदो आहे त हू लफ़्ज़नि जो को रांदीगर आहे अहिड़ा लफ़्ज़ जोड़ींदो आहे जो दिलि में जाइ ठाहे ॾींदो आहे तव्हांजे असांजी तारीख़ में असांजो पंहिंजो मुर्शिद साईं उस्ताद ताबिश बुखारी साहब अॼोकी महफ़िल बचाई वई आहे हा साख सच जी बचाई वई आहे अॼोकी महफ़िल मचाई वई आहे हा साख सच जी बचाई वई आहे अचो त ज़ाहिद खे बि मुबारक रिहाण जे सां नचाई ऐं क़ाबिल एहतराम सिफ़वा जे मर्कज़ी चेयरमैन साईं मनोहर अली शाह साहब खे दिलि जे गहराइयुनि सां मुबारकबाद ॾींदुसि ऐं उन सां गॾु असद प्रोडक्शन जे बानी चेयरमैन असांजे भाउ असद कोराई खे बि मुबारक ॾींदुसि जिन्हें पंहिंजे अॻे आर्टिस्ट पंहिंजे कलाकार मोहतरम साईं ज़ाहिद सिद्दीक़ी साहब सां हीअ रिहाण रचाए ऐं इहो महसूसु करायो त सिफ़वा हीअ जेका तंज़ीम आहे इहा हर आर्टिस्ट हर कलाकार हर पंहिंजे कमु कंदड़ जो क़दुरु करे थी सिफ़वा ऐं उहो क़दुरु कंदे ई तव्हां जेके आर्टिस्ट आहियो जेके कलाकार आहियो
तव्हां हिक ॿिए सां जेका मोहबत कयो था प्यार कयो था उनजो ई अॼु तव्हां इज़हार कयो आहे त तव्हां ज़िंदगीअ में पंहिंजे जीअरे ई हिक ॿिए खे मोहबतूं जेके ॾियो था इहे तव्हांजो हौसलो वधाइनि थियूं। यकीनन इन में असांजी नई टही जेका आर्टिस्ट बि आहे उन्हनि में बि इहो हौसलो पैदा थींदो त उहे बि जॾहिं इन जाइ ते पहुचंदा पंहिंजे कम जे तुफ़े ॾे यकीनन उन्हनि खे बि इहा ममता ज़िंदगी में मिलंदी। इंतहाई शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे भाउ असद क़ुराई जो जेको मूंखे मुंहिंजी हैसियत सिर्फ़ु हिकु उस्ताद जी हिकु शाइर जी आहे। कंहिं ज़माने में अदाकारी ते बि आयासीं फील्ड में पर पोइ न निभाए सघियासीं। मां सम्झो त हीउ ॾुखियो कमु आहे, ॾाढो ॾुखियो कमु आहे, मुंहिंजी जाइ न आहे। बसि मुंहिंजो साथ ईअं ई आहे जीअं बेटाई सरकार चयो त करे भॻी किंगरी ठला फेरा ॾे हाणे न ॾे पर सलाह ॾी वरिते साथ सां। मां तव्हांखे सलाह ॾियणु आहियां। मां तव्हांजो सिफ़ा में मुंहिंजो को बि अहिड़ो ख़ासि रोल कोन्हे, कंट्रीब्यूशन कोन्हे। बाक़ी ईअं सम्झो त मां तव्हांजो थोरो घणो हिसो आहियां। जिते तव्हां मोहबतूं ॾींदा आहियो सॾींदा आहियो त मां हाज़िर थींदो आहियां। अलाह पाक तव्हांखे ख़ुशि कंदो। ऐं साईं मुनवर शाह जे लाइ सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त सच पुछो त तव्हां सभिनी मौतियुनि खे जेके तव्हां बिखरियल आहियो, टिड़ल पकड़ियल आहियो, तव्हां सभिनी खे जोड़े ॿेड़े हिकिड़ी माला में पोइ सिफ़ा जेका जोड़ी आहे अलाह इन खे क़ाइमु कंदो त तव्हां इहे सभई जेके मोती आहियो मुख़्तलिफ़ क़िस्म जा रंग बिरंगी मोती आहियो तव्हां हिकिड़े माला में ईअं जुड़ियल रहो छाकाणि त माला ठहंदी तरह जॾहिं हुन में मोती पोयल हूंदा आहिनि, जॾहिं मोती विखरी वेंदा निकिरी वेंदा त उहा माला न रहंदी। मां सिफ़ा खे सम्झां थो त इहा मुजस्म ऐं मोहबत आहे। ऐं हर कलाकार हर अदाकार मोहबतुनि जो सफ़ीर आहे। ॾिसो त जॾहिं पंहिंजे किरदार में जॾहिं अचे थो ॾिसो त साईं शाद जहिड़ा जेके आर्टिस्ट हाणे वेठा ॾिसो जॾहिं किरदार में ईंदा आहिनि त उन्हनि जो रंग ॾिसंदा त कीअं थी उन्हनि जी कैफ़ियत कीअं थींदी आहे। ॾिसंदड़ महसूसु कंदो आहे त हीउ पंहिंजे किरदार में कीअं गुम थी वियो आहे, कीअं ज़म थी वियो आहे जो हाणे उहो शाद न रहियो आहे पर उहो किरदार ई रहियो आहे ऐं उहो अमर किरदार जॾहिं अदा कंदो आहे सच पुछो त महसूसु थींदो आहे त तव्हांजे ज़हननि में तव्हांजे दिलनि में तव्हांजे ख़्यालनि में हीअ कला जेका कुदरती निकल आहे इहा मां सम्झां थो त असांजे सिंध सुवारीअ खे सचल जी बेटाई जी साॻी जेका दुआ आहे जो हर हिकु माण्हू हितां जो आर्टिस्ट आहे। इहा आर्टिस्ट में कमाल ईअं न बैन अक़वामी आर्टिस्ट आहियो तव्हां जेके कलाकार आहियो सो असांजी सिंध जी असांजी धरती जी असांजे दादूअ जी जान आहियो ऐं सुञाणप आहियो। ॾेहा ॾे तव्हांजी जेका आहे सा मनता आहे त दादू माशाल्लाह आर्ट में फ़न कमालियत था रखो तव्हां फ़न कमालियत। ॾिसो त तव्हां खां सवा सॼो आर्ट ॼण त कोन्हे को हीअ तव्हांजा सभु चैनल तव्हां दादू से लेके कॾहिं चइजो त चैनल बंदि थी वेंदा। तव्हां सां गॾु चैनल ठाहे तव्हां न हुजो त चैनल कोन हली सघंदो। माना अब्बासी न हुजे मामा लालू न हुजे त कीअं चैनल हलंदो। साईं मुनवर शाह न हुजे लाला रफ़ीक न हुजे हसन जावरी न हुजे त तव्हांजा चैनल कीअं हलंदा। चैनलनि जी प्रोडक्शन तव्हां चैनल खे खारायो था तव्हां फीड था कयो। इहे चैनल ज़िंदा आहिनि तव्हांजे वसीले सां आहिनि। हाणे जरा तव्हां में इताद आहे मोहबत आहे अलाह पाक जी तव्हांजी मोहबतूं क़ाइमु रहंदो ऐं चैनल तव्हांजा मुताज न तव्हां चैनल जेको न डुकंदो चैनल तव्हांजी सॾींदा तव्हां सुञाणप आहे हक़ीक़त तव्हां फ़न कमालियत जा माण्हू आहियो। अलाह पाक तव्हां सभिनी आर्टिस्टनि खे सभिनी फनकारनि खे सभिनी खे ख़ुशि रखे मुंहिंजी दुआ थो मिले। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एतिराम सभई असांजा दादू जिले जा ऐं सिफ़ा जा जेके मर्कज़ी अॻवान बि आहिनि ऐं तरीक़े जा ऐं सभई उहिदेदार बि आहिनि। दादू शाइर हिकु सहाफ़ी दोस्त ऐं हिन महफ़िल में कंहिं चीज खां पकिड़े हुन मदान खे मान ॾियारायो सॼी सिंध में सॼी दुनिया में मुंहिंजो उस्ताद अहमद शाह साहब। सच्चाई वखंदी आहे नज़र ईंदी आहे। असद प्रोडक्शन जी सच्चाई आहे त 17 सालनि खां जेका ख़िदमत कई अथसि उन ख़िदमत जे तुफ़े सॼो इहो जेको हिनजी संगत आहे सत आहे नसीब शामिल आहे। हिननि सां गॾु रहे थो सभु हिननि सां मोहबत कनि था।
सॼी ॻाल्हि आहे माण्हू जे नियत जी कुझु नियतूं हिकु जॻह ते ठहिकी लॻनि थियूं ऐं अंदरि जो शीशो साफ़ थी वञे थो त उन मां अहिड़े क़िस्म जूं प्रोडक्शनूं अहिड़े क़िस्म जा आर्टिस्ट अहिड़े क़िस्म जा दोस्त पैदा थियनि था उन मां ई सिफ़ात पैदा थिए थी ॿियनि अदाकारनि ऐं हिदायतकारनि ऐं कहाणीकारनि जी हिते बि इहे सभई शयूं पैदा थियनि थियूं ये सभी की मेहनत आहे ऐं ख़ासि तौर ते असां प्रोडक्शन खे मुबारकूं जो हर साल हुन जी सालगिरह थिए थी ऐं हिकिड़ी सघारी जेका कोशिश हिन असद प्रोडक्शन वरिती आहे गुज़िरियल ऐं सम्झा थो 2 सालनि खां उहा इहा आहे त पंहिंजे आर्टिस्टनि खे जीअरे हिन जहान में जेका मन था ॾियनि इहा सघारी कोशिश आहे इहा सघारी इंतहाई ख़ुशी थी आहे ज़ाहिर सिद्दीकी खे त उन ज़माने खां सुञाणा उनजे फोटो स्टूडियो खां वठी उनजी म्यूजिकल कमेटी जी नौकरी खां वठी स्टेज ते हिकु एक्टर ऐं उन खां पोइ राइटर जी हैसियत में जॾहिं मुंहिंजे साम्हूं अचे थो ऐं जॾहिं वरी मूंखे मौक़ो मिले थो त ॾाढो मुंहिंजी सोबत में रहंदड़ उन्हनि सभिनी दोस्तनि सां गॾु ऐं ज़ाहिद खे पंहिंजे भाकुर में विझी कराची वठी वञा थो ऐं असांखे चैनल मिले थो KTN जे शिकिल में ऐं उहो ॾींहुं मूंखां न सुञंदो असांजी हिकिड़ी तनज़ीम हूंदी असीं गरीबाबाद में हिकिड़ी ऑफिस हूंदी हुते वेहंदा हुआसीं ऐं अॼु राजा रफ़ीक पवर खे जेकॾहिं आउं यादि न करियां त हेफ़ आहे मुंहिंजी ज़िंदगी में छो जो इन मामले में आउं ॾाढो कमज़ोर आहियां ख़ासि तौर ते उहो ख़बर न छा आहे मां घर में बि चवंदो आहे मुंहिंजे मुंहुं में कमु मूंखे उथारे वठी हल मूंखे वठी हल पर मां न कंदुमि मूंखे कोई वठी हले इहा मुंहिंजी हाणे बि रही आहे ड्रामो मूंखे कोई कराए मां न कंदो मूंखे नथो मिले को कराईंदो कंदुसि मूंखे यादि आहे KTN जो हिकिड़ो लोगो आयो उन दुनिया जो हिकिड़ो लोग ठहियलु हो सॼो दुनिया जो नक्शो ठहियलु हो उन विच में हिकिड़ो तालो लॻियलु हो ऐं राजा रफ़ीक पवर अख़बार खणी मुंहिंजे साम्हूं कावश खणी आयो चए दोस्तार जी ही ॾिसो छा पियो अचे मां ॾिठो मुंहिंजो न मूंखे ख़बर न जीअं के कावश अख़बार हुन जो चैनल थो अचे जलाईंदो हूंदो उन ज़माने में असां हिकिड़ी फिल्म पिया ठाहियूं मूंखे BTV त तमामु उन ज़माने में मुंहिंजा दोस्त जेके कुलीग प्रोड्यूसर रहिया असिस्टेंट खां वठी वॾी लेवल ते रहिया त उहे मूंखे चवंदा त हाणे इहा इहो दातू न आहे तूं अचु त मां उन ज़माने में हिकिड़ी फिल्म ठाही सिंधियाणीअ जे नाले सां जंहिंजो हीरो ज़ाहिद सिद्दीकी जंहिंजो हीरो बि ज़ाहिद सिद्दीकी उहा फिल्म जॾहिं मूं ठाहे थी त मूं चयो ठीकु आहे दादू वारनि जे लाइ हिकिड़ो तमामु बहितरीनु तोहफ़ो हूंदो ऐं ज़बरदस्त महिनत कई उन ज़माने में ॾाढी ॾुखी ॻाल्हि वॾी महिनत सां असां ठाही पई असां पंहिंजे हड़ो भड़ो घर ॾिनो मूंखे यादि आहे त मां पंहिंजे घरवारी फिल्म कंहिं ॾिनी पर रही थिए पई त मां पंहिंजे घरवारी जो ख़ुदा जो कसम उन ज़माने में 60,000 रुपये जो सोन खपाए हुन फिल्म में हूंदो त दोस्तनि जी फिल्म कंप्लीट कंदी पर उहा बि हालात जो शिकार थी थी जॾहिं आउं ज़ाहिद खे वठी वञा थो ॿियनि सभिनी खे वठी वञा थो त ज़ाहिद उन्हनि सभिनी माण्हुनि में शामिल आहे जीअं अशरफ चयो न अदा सच ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजो सच ठीकु आहे तमामु बढ़िया पर ज़ाहिद उन्हनि सभिनी माण्हुनि में शामिल आहे जेके माण्हू अक्सर हरू भरू कंहिं बि ॻाल्हि खे बर्दाश्त करे हिकिड़ा माण्हू हालात सां समझौतो कंदा ज़ाहिद ज़िंदगी में कॾहिं बि हालात सां समझौतो न कयो आहे हाणे इहा हिनजी ख़ामी आहे या ख़ूबी आहे अलाह सुञाणे पंहिंजो पाण सोचे सघे थो पर जंहिं ज़माने में असीं नवां हुआसीं हिनखे यादि हूंदो त हिन ज़ाहिद जे खीसे में 30,000 करोड़ ज़माने में असांखे वॾी ॻाल्हि हुई पिया हूंदा ऐं असीं होटलुनि ते वेही मानियूं खाईंदा हुआसीं ड्रामो रिकॉर्ड कंदा हुआसीं बाबा लाल जे नाले में बिल्कुलु रिकॉर्ड कंदा हुआसीं हाणे उहे ॾींहं जेके बुनियादी आहिनि बाक़ी त हाणे उहो ठीकु आहे माज़ीअ जो हिकिड़ो हिसो हो मुंहिंजी ज़िंदगीअ में मूं जेका महिनत कई उन महिनत जे उन्हनि सभिनी रंगनि में हिकिड़ो रंग ज़ाहिद सिद्दीकी बि आहे मां फ़ख़ुर सां चई सघां थो त फिल्म में चवंदा एक्शन हिन में चवंदा आहिनि क्यू इहो क्यू जी ज़ाहिद सिद्दीकी खे हिन महिल त बराबरि ज़रूरत न पवंदी पर उन ज़माने में मूं ई ॿुधायो बाबा क्यू छा खे चइबो आहे OTS छा आहे 4 स्टार छा खे था चवनि हीअ सभु शइ छा आहे अॼु अलाह जी महिरबानीअ सां उनजी लिखणीअ खे बि ताक़त मिली तवक़त मिली
उनजी डायरेक्शन खे तो मिली पाण ज़बरदस्त क़िस्म जो ज़बरदस्त क्लास जो आर्टिस्ट आहे ऐं इन एक्टिंग में त लाजवाब आहे उहो त अलाह ॾिसे थो हुनखे पासे वॾी हिकिड़ी सम्झ में ईंदी आहे एक्टिंग जी वॾी हिकिड़ी अहमियत बि रखे थो दादू ज़िले जे बल्कि सिंध जे तमामु मोतबर आर्टिस्ट जे हिकु पासे में बीहारींदासीं त ज़ाहिद अलाह कंदो त वरी बेल मारी एॾो सुठो हुनजी ध्यानु इलाही दिलि में ख़ुशी थी आहे असीं सभिनी दोस्तनि जो हिसो आहियूं मूंखे ख़ुशी बि आहे त सभई दोस्त असां जारी वेठो आहे मधुर आकाश वेठो आहे सभई दोस्त जेके ॿार ख़ासि तौर ते हुज़ूर बख़्श गोफ़ार इहो त तमामु बादी जो वॾो किस्सो आहे असीं बुनियादी तौर ते नंढड़ा शुरू थियूं कहाणियूं पर सभिनी दोस्तनि खे शाबत आहे त सिफ़ा जी आड़ में उनजे नाले में उनजे नुक़्ते में इहे सभई गॾिजी जेको कुझु कमु कनि था भलो कमु थींदो मूंखे मां छा सॼी दुनिया वारा न थींदो मूं समेत केतिरा ॼणा कमु कनि ठीकु आहे उमेद इहा रखां थो त इंशाअल्लाह सदाईं आवाज़ हूंदो ज़ाहिद सिद्दीकी बेहतरीन इंसान सुठो दोस्त ये असांजी खलील आलम चवे त वरिष्ठ एक्टर ऐं यकीन कयो त मूंखे एॾी ख़ुशी थी आहे जेकी हिन माण्हू सां शाम मल्हाई आहे हिन जो हमदर्द हिन जूं वॾियूं क़ुर्बानियूं हिन माण्हूअ पहिरियां ईअं चवंदुसि पंहिंजे घोट ज़ाहिद खे सभु मुबारक हुजनि छो त फनी घोट आहे फनी घोट खे मुबारक लाज़मी आहे ऐं मां चवां थो त मुंहिंजे तरफ़ां ई सॼो हाल हुनखे मुबारक हुजे फनी घोट आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त साईं अब्दुल मनान जॾहिं मूं ते तासरात लिखिया त साईं पाण चयो त हुज़ूर बख़्श हिननि खे ईअं सेखारियो त कीअं स्टेज ते फेरंदो आहे कहिड़ी माइक खां कहिड़ी माइक ते वञिबो आहे त जेका दात में खेप आहे एक्टरनि जी उहा सभु जो कारण या सभिनि खे हाणे साईं हुज़ूर बख़्श जो कमु आहे इहा साम्हूं वेठो आहे इहा ॻाल्हि का ढकल चुकल आहे उन खां पोइ उस्ताद अनवर छा चवंदो त दादू मद्रास आहे एक्टिंग में मद्रास आहे एक्टिंग में बहितरीन आहे उन खां पोइ पीटीएम जी सर्विस आहे बेस्ट अदाकार दादू ऐं बेस्ट सिंधी ॿोली दादू उन खां पोइ असांजा जेके सिंधी आर्टिस्ट उहे सिंध में जेका कमु था कनि मां हिकिड़े कंहिं फिल्म जे साम्हूं त साईं सलीम शाह राजपूती ऐं मूंखे चई कमाल आहे हुज़ूर बख़्श ऐं हिते स्टूडियो आहिनि सिंध टीवी जो आहे केटीएम जो आहे तॾहिं इहे ॿ ऐं तव्हां दादू में स्टूडियो छो नथा खोलियो मुंहिंजो साईं अॼु वाइदो आहे इनशा ताला दादू में खोड़ स्टूडियो खुलंदा मनान पंहिंजे मामालाल सां आयो साईं मुनवर शाह पंहिंजे पथर जा माण्हू हाणे उन खां पोइ पर काफ़ी जेके असांजा दोस्त ॼाणे उहे असांजा अचनि बाक़ी ज़ाहिद सिद्दीकी बहितरीन एक्टर आहे ऑलराउंडर आहे पंहिंजे हर किरदार खे सम्झे थो चाहे राइटर ग़लति बि लिखे राइटर सां पहिरियां सलाह कनि जे न तुंहिंजे ॿुधाईंदो बाबा अहिड़े तरीक़े जो कैरेक्टर आहे मूंखे अहिड़े तरीक़े सां निभाइणो आहे पर जे राइटर नथो चवे त पोइ चवंदो आहे पर तुंहिंजी मर्ज़ी उहा आहे उनजी जेका आहे पर कोशिशि कंदो आहे त जेका फिल्म में मां कमु कयां फिल्म में जंहिंमें कमु कयां अहिड़ो कमु कयां जेको ईअं न चवनि त ज़ाहिद सिद्दीकी सुठो कमु कयां ईअं चवनि त फिल्म बहितरीन ज़ाहिद सिद्दीकी सभिनि सां तावन कंदो पाण खां नंढे पाण खां वॾे सां तावन कंदो आहे जे स्क्रिप्ट लूज़ आहे फिल्म जो कोशिशि कंदो आहे त बाबा स्क्रिप्ट लूज़ आहे इन जाइ ते या जेका सो तव्हांजी फिल्म मार खाई वेंदी उन खां पोइ उहा स्क्रिप्ट खे पाण सेट कंदो आहे ऐं उहा जाइ भरींदो आहे ऐं जेॾी महिल शुरूआत में
राइटर जो त मूंखे यादि आहे ऐं उन्ही जा शायदि असांजो असद भाई त साईं एंड न करे सघियो मूंखे चई उस्ताद मां इन में फाथो आहियां हाणे तव्हांखे मां ॾियां थो एंड ऐं तव्हां एंड कयो ऐं जेका मूं एंड कई उहा कमाल जी कई साईं बाक़ाइदे भाकुर पाए मिलियो मूंखे चई इहा माखा कान थिए आहे सो साईं हर नंढे वॾे सां तवान कंदो आहे ऐं उन्हनि सां प्यारु कंदो आहे ऐं हर जेका ॻाल्हि आहे उहो उन्हनि खे ॿुधाईंदो आहे बाक़ी साईं ऑलराउंडर आहे जेका बि कहिड़े बि किरदार में विलियन में रहियो मूंखे ज़ाहिद सिद्दीकी नज़र न ईंदो उहो विलियन नज़र ईंदो जेकॾहिं ट्रेजिडी में ईंदो त मूंखे ज़ाहिद सिद्दीकी नज़र न ईंदो उहो एक्टर ईंदो ट्रेजिडी में ईंदो जे मज़ाक़ जी दुनिया में जे आयो त टोटली मज़ाक़ हीअं त आहे असांजो अब्दुल मनान मज़ाक़ में शहंज आहे पर उन जे बावजूदि बि साईं जहिड़ी ड्रामे में कमु कंदो अहिड़े नमूने सां कमु कंदो ॼण इहो ज़ाहिद सिद्दीकी न आहे करेक्टर आहे या फिल्म में कंदो उन में बि ईअं आहे त कहिड़े करेक्टर या टेम्पो अहिड़ो कंदो आई कमदार आई तुंहिंजी नौकिरी वई हाणे उहो चए थो साईं ईअं न कयो अधु पटको कमदार जे जॻह ॻीची में अधु पटको पाण वटि चई ॾे हाल वाल साईं की अधु पटको मूं ते चई अधु बार जेको आहे सो भोतार कमदार में रखंदो बराबरि जीअं मूंखे हिन जो कमु एॾो वणंदो आहे मां सम्झंदो आहियां हर करेक्टर में मूंखे ज़ाहिद सिद्दीकी न मिलंदो आहे ऐं उन जी बावजूदि बि साईं अब्दुल मनान चयो जेका दादू जी खेप आहे जेके दादू जा आर्टिस्ट आहिनि उहे बदौलत हुज़ूर बख़्श जे आहिनि हाणे मुंहिंजा प्यारा शागिर्दनि एक्शन कॉमेडी सभु हिननि में आहे इहे असांजूं खूबियूं आहिनि छो त मूंखे तक़रीबन 40-50 साल इन फील्ड में थिया आहिनि छो त पहिरीं ॻाल्हि आहे स्टेज जा पका थियल आहिनि स्टेज जा पका थियल आहिनि उन्हनि खे त हे जेको चैनल आहे उन ते जेका आहे सो बेइंतिहा पूरा कहिड़े तरीक़े सां एक्टिंग कजे कहिड़े तरीक़े सां जेका आहे सो अॻिते कजे फॉलो कजे बराबरी आहे त मां साईं बुखारी जो शेर चवंदुसि छो त टाइम थोरो आहे ऐं घणा दोस्त वेठा आहिनि साईं जो शेर आहे त तकड़ा आंदई तकड़ा वेंदई तकड़ा आंदई तकड़ा वेंदई ए दिल भर दम टिक दम दम नार गुज़र के हिकिड़े के 4 पर 4 टिक चई पहिरां तूं चाह न ॾापे चई पहिरां तूं चाह न ॾापे हफ़्ते महीने टिक हफ़्ते महीने जेका हाल बरसी साल सराधर टिक मरब वञा उस्ताद बुखारी ताईं मशर टिक असांखे पाण में करिणो आहे इहो टिकणो आहे जे टिकंदासीं टिकण जो मक़सदु आहे पाण में गॾु थियणु इंशा अल्लाह ताला असांखे केरु बि लोॾो ॾेई ॾियणु नथो सघे आख़िर में अस्सलामु अलैकुम मेरा बोलने वाला दोस्तों ये कहना है ज़ाहिद सिद्दीकी के इंग्लिश सीरियल दाद लो पर वो जो दाद कबूल करते हो हालांकि यह गल हकीकत है बाकी मां इहो चवंदुसि त मां 30 साल मां घर खां ॿाहिरि हुयुसि पूरा 30 साल जो 30 साल खां पोइ मां वञी घर में वठी ॾाढो बुज़ुर्ग अंधविश्वास जो वञी जेके गुल पोखिया उहे जवान थी विया ऐं उन्हनि मां वरी 40 मिंट में वरी गुल थी
सफ़र ॿुधण सां वॾी वीडियो जो सफ़र मां एतिरो ख़ुशि आहियां जो शायदि मूंखे कॾहिं अहिड़ी ख़ुशी न थी आहे जो पंहिंजे घर में ॻोठी आयो आहे ज़ाहिर ज़िंदगी जे लिहाज़ में मां ज़ाहिर ते ॻाल्हि इहा आहे त वो पूरी सिंध ॾिठी हर ज़िले में प्रोग्राम कया पूरी सिंध जे कलाकारनि सां मुंहिंजा वास्ता रहिया डायरेक्टर राइटर एक्टर इन दौरान जेको KTN ते मां 9 महीना गुज़ारिया आहे शायदि 9 महीना उनमें मूं काफ़ी तौर तक कई मूं ॾिठो मूं परखियो उन मां मुंहिंजो दौरियो दादू त मुंहिंजो मद्रास दादू मुंहिंजो मुंहिंजे दादू जो नंढो कलाकार सोपी दामन वारा कोन इन जी पकी ॿोली मुंहिंजी सिंधी निज सिंधी ॿोली मुंहिंजे धरती जी जेका ॿोली आहे सिंधी उहा मुंहिंजे दादू जी ऐं जेका फास्ट जेको टेम्पो पूरी सिंध में वो फास्ट टेम्पो ॻाल्हाइण वारो आहे दादू जो जे तमिल वारा फास्ट में ॻाल्हाईंदा जुमला स्पीड वो स्पीड में ॿोली मुंहिंजे दादू जी कंहिं डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि सो मां 19 साल जी ॻाल्हि खे मां दोहरायां थो अशरफ तार सिर्फ तरीके को मतलब जल्दी साथ माना मालिक तो के बनान समझो बने तो आसमान जो रही मामा लालू दुनिया में जाके बात बनान चलता छोड़ आमर को ठीक ठीक बोला अजो तो जे उस्ताद सब गाली को खत्म कर दिया कुछ ना है दुनिया में नो पक्का सब सेनो के चैनल जो पीएम के सरीदो इश्क मां चवंदा न मुझे इश्क मना के सामू चले भूल छिड़क है सजो सा जी हमा ईंदा है कि ज़हन जे उस्ताद साहब जो असांजे जंग रही आहे पर अॼु उन जंग खे मां टोड़ियां उहा ॻाल्हि इहा आहे त मनान ऐं अनवर शाह ठहिया कॾहिं मां पंहिंजे उस्ताद सां कॾहिं हमा इहा न कई आहे छुरो न कयो ज़हनी तज़ाद न रखियो हालांकि मुंहिंजो उस्ताद तुंहिंजो उस्ताद मूं अञा ॾिठो कुछ अरे सब तो साफ गुजारे वो एनो जज्बाती एनो शौक किस्म है माण्हू मुझे उस्ताद अल्लाह उनखे जन्नत नसीब करे जेको ॿुधंदो हुयो माण्हुनि सां कीअं वॾनि वॾनि डायरेक्ट चवंदो पर तुंहिंजो उस्ताद वीडियो ॿुधाए पोइ एतिरी जुदाई ये दादू छा ये दादू मुंहिंजी दिलि मां मां दादू आहियां मुंहिंजो नालो दादू मुझे माँ जो नालो दादू मुझे पी जो नालो दादू मुझे पुत्र जो नालो दादू अरे मां जाओ तो भाली छा में अॼु मां उते वेठो मधुर आकाश मूंखे पिक कयो मुझे दादू मुझे हिते गोरखपुर मुझी जंग जी सिंध जे पूरन फिल्म हिन में बिलाड़कार वारा मुझे जिंदा रहे थे ना जब कने जिंदगी में मां कंहिं तनज़ीम जो हिस्सो क़ाइम आयो न उहदो कबूल कया न मां मेंबर ये तोखे को ख़बर आहे दुनिया में ख़बर आहे अलाए केतिरी तनज़ीमूं ठहंदियूं मां उन जो हिस्सो न रहियो मां मेंबर ई न रहियो तो लाड़ कारे वारा मथो फाड़े दिखां असांजी तनज़ीम मां चयो न मुंहिंजी पंहिंजी तनज़ीम मुंहिंजे पीर जी तनज़ीम मुंहिंजे सैयद जी तनज़ीम आहे अनवर शाह जो छा हुते अनवर शाह जो गुलाम बि न आहे सैयद अनवर शाह जो लाड़ कारे वारो तव्हांजी तनज़ीम तव्हांजा उहिदेदार तव्हांजा पेपर टोटल मजो लाड़ कारे डिस्ट्रिक्ट जा छो बॉर्डर जो जेको पेपर खणो उहिदेदार
वो सखर जो शादाब को ले बाकी वोट उठा है छो बात तो पेपर ही ना आए मुझे खबर को नहीं तो मैं वाइस चेयरमैन आया जिन्हें मैं शिकायत तो इस एवार्ड की तकलीफ में उते बैनर जो तो उन्होंने वाइस चेयरमैन अदर्श ये बोझ पड़ जाता मुझे घर का बाकी मुझे बच्चा वो के फखर भली लटकी रहो प्रभु जी होने आती पर खुदा इकरा जीत दी माँ ये अपने बचा लिया तो आदम को पहुंची का मिट्टी बची फर्श करके हुक्म करे दो तेरे मिट्टी की सी रो कोई रुना उतना तो इंसान पैदा तो पूछा कि मान की इच्छा है जे दुनिया में बनाना तो वही कला 14 सदी रही है सबको बड़े बड़ी बड़ी दुनिया तब बुजुर्ग माथा है कुछ को अनो बुनायो जेड़ा जट्टा नफरत फेचा गिला माता बुद्धि कुछ गिला दूध मां वाली गिला गया यह सच बनना है कलाकार के बनना अदब आदाब इखलाक कला इल्म जन्नत कहते हैं साहिब कमाल हूं मैं कहते हैं साहिब कमाल नज़्म आदाब का पता असांजी सॼी फील्ड जो सफ़र उतो निकिरो अदब आदाब इखलाक असांजा मोहब्बत जा टेपा त पोइ बि छा हज़ार दफ़ा मां ते जे जादू में जॾहिं रहे दिमाग़ मोहब्बत छॾे अॼुकल्ह 30 साल थी दुकान कया जॾहिं नंढो हुयो मां मोहब्बत छॾे एॾे मुंहिंजो बसेरो मुझे आखिरो बड़े प्यारे खबर पड़े था मुझे कदू डालता तड़ी ते पूरी फतेह कर आया एक किला टोड़ी कला दी दुनिया में जितने देवता होते टोड़ी पता सी चीज और बाद सफर ते सिर्फ मां ते घर में पड़ता है तो मुझे डालता वो की के रोक लो हारे मां इन चित्र के चले मां जाहिर कला के बताई जाहिर द ग्रेट एक्टर जाहिर द बेस्ट पर्सनालिटी जाहिर बेहतरीन जज्बाती किस्म जो इंसान आई सच ॻाल्हाइण वारो जेको पंहिंजे मन में सानी न रखंदो आहे उहे माण्हू जेके जज़्बाती न आहिनि तुंहिंजा साफ़ न जेके ख़ैर रखंदा न उहे ॻाल्हाईंदा कोन ख़ामोश हूंदा पर जेको उन महिल विच में अचनि था होगा उहे जेके साफ़ हूंदा ई एतिरो हिकिड़ो सचो फनकार आहे जो शायदि वो तो कदर जिंदगी में मुझे घणो कम कयो अथई मुंहिंजे कलाम में सीरीज़न में या गॾु कम कयो अथऊं पर हिन जे बारे में छा ॿुधायां ऑलराउंडर आर्टिस्ट असांजे जादू सुठा कलाकार वॾा नाला हिते त भई मौलाना बासी असांजो सैयद मुनवर शाह जा ऑलराउंडर एक्टर राइटर डायरेक्टर बेहतरीन एक्टर बेहतरीन डायरेक्टर बेहतरीन ऐं क्रिएटिव डायरेक्टर उन्हनि मां असांजे ज़ाहिर सिंधी बि आहे मां घणो ॻाल्हाए शायदि मां वरी बि मुबारक ॾियां थो सफ़ारनि खे ऐं साईं सैयद मुनवर शाह खे असद जहानी खे अब्दुल आकाश खे हे वेठा पुलिस साहब साईं लतीफ़ साहब वेठा साईं बुज़ुर्ग गोपाल पुलिस सीनियर दोस्त दिलि प्यारो मां जबल मुबारक ॾींदुमि असद प्रोडक्शन साईं असद घुराई इंशाल्लाह पूरी एक में हम मोकलाईंदासीं आज तो मोकलाईंदासीं मुझे इंशाल्लाह कॾहिं बि सदाईं कॾहिं सोमले साईं हाणे हम जे शख्स खे दावत किताब लाइ सॾु उन लाइ दोस्तार पुकार में सिटी काफ़ी है गुफ्तगू लोक गीत जहिड़ी आहे सुमन तुंहिंजी संगीत जहिड़ी आहे तुंहिंजी भित ते हथ रखी पत कर मूं लाइ मसीत जहिड़ी आहे सफ़ा जो मरकज़ी अॻवान
असां सभिनी जो रूह रियान असां सभिनी जो मुर्शिद सैयद मुनव्वर अली शाह साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेहमान दोस्त अब्दुल मनान आबसी साहब जेके मुझा सिर्फ जा साथी ॿार जेके आया जोई सिंध जा साथी कैंसर जा साथी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जेके मुझा 12 दोस्त आया मशरक ॻोठ जी पूरी टीम मुझे कैमरामैन जेके मुझा दोस्त ॿार बीठा जेके बीठा साईं चांदनी बुकर साहब सभी के अस्सलाम वालेकुम या मदद पहली गल ही जेकी तकरीब थी स्टार्ट के हवाले से नड़े पैमाने ते एक रिहान रचाई वही ही असांजे मौत थे कोन स्टार्टिंग इंशाअल्लाह अॻिते बि सुठा प्रोग्राम एस्टेब्लिश कंदासीं। मां सब प्रोडक्शन के हवाले से सभी दोस्तों के सालगिरह जी मुबारक पेश तो कयां बाज़ायद के हिन रिहान जो मुबारक पेश तो कयां सदर जा थोड़ा जैं असांजी रिहान जे लफ़्ज़ के मंतर नींद थी माइदुन हितां मूंसां रिहान रचायो या उन्हनि जी महिरबानी आहे। सही मुझे ही मोहब्बत जेका तव्हां ॾिनी आहे उस्ताद अनवर शाह असांजो ये समझो त मुंहिंजो आइडिया आर्टिस्ट डायरेक्टर राइटर ये समझो मां सिखियो आहे घणो कुझु तव्हां सभी दोस्तनि मां ये तंज़ीम वाकई मां ज़िले लेवल ते ठाही मां जो ज़िले लेवल ते बि तंज़ीम ठाहियां सियासत सां कचहरी कई तो साईं असां ही जेको कमु कयूं था नौकरियूं ॾियूं था जेको कुझु जो जेके एक्टिविटीज़ कयूं था उन खां बाद में पंहिंजे घरनि हलिया था वञूं असां कमु छा था कयूं एक्टिंग करे डायरेक्शन करे ठीक है वो स्टेप खत्म थियो असां सिर्फ पंहिंजे लाइ था कयूं कुछ अहिड़ो कमु कयूं जे मां ॼणियो आहे जे धरती असांखे इहो सम्झो त हलणु सेखारियो आहे उनजे लाइ कुझु कयूं उनखे कुझु भेटा ॾियूं मतलब कि आर्टिस्ट लाइ के इंसान ज़ात लाइ कुछ कयूं भाई कचहरी के ज़िले लेवल ते की तंज़ीम एस्टेब्लिश कई सब दोस्त असां पाण सां गॾु खणो सब तलका पाण सां गॾु खणो कि नंढे पैमाने ते की तंज़ीम ठाहियूं बामुनी ॾे वियासीं मुख़्तसर कयूं था छो जो ही मड़ाका घटि थींदा आहिनि ऐं उन खां पोइ साहिब रिहान तव्हां सां कचहरी कंदो 2 मिंट वठंदो छो जो ही मौक़ा बार बार नहीं था मुख्तसर ही सही पर वक्त मतलब से ॻाल्हाईंदुमि बाबू नी दे और वाकई मूंखे चयो त मां वाकई जाम सिर जो आहियां मूंखे क़बूल कंदो अलाए न कंदो सिंध लेवल ते ठाहियो मुंहिंजो कदम वॾो पर मौला जो नारो वणी हणूं था तव्हां सां गॾु हूंदो त इंशाअल्लाह सिंध लेवल ते तंज़ीम ठाहींदासीं तो मौला जो नारो हणियोसीं मुनीर असां सभु निकितासीं सिंध जो दौरो कयोसीं जेके हुआ दोस्त ज़िला तक़रीबन 7-8 सां ठाहे चुका आहियूं निकितासीं कराची सिंध लेवल ते तंज़ीम रजिस्ट्रेशन जे हवाले सां वॾियूं कोशिशूं कयूंसीं उते कराची पहुतासीं भा मंसूर हुयो भा हसन जेके बि दोस्त हुया भा रफ़ीक हुयो ॿाहिरां दोस्त जेके असांजा तंज़ीम जा सभु दोस्त भा हसन असां सां राब्ते में जेके बि असांजा दोस्त आहिनि उन्हनि जो दुआऊं उन्हनि जो साथ उन्हनि जो प्यारु असां कराची तक़रीबन 4-5 ॾींहं रहियासीं जेके बि वर्क हो असां कंप्लीट करे आयासीं सेकेंड टाइम असां कराची वियासीं उते कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं असां ॿुधियूंसीं
असांजी तंज़ीम खे रजिस्ट्रेशन जे हवाले सां रोकियो वियो त हिन जी तंज़ीम रजिस्ट्रेशन न थी कंहिं कई छा कई उहा उन्हनि खे ख़बर हूंदी पर मूं दोस्तनि खे चयो साथी सकी न पोइ वाट वारी सही जंग जारी रहे रातकारी सही दोस्तनि सां गॾु ये स्ट्रगल शुरू कयोसीं इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी सां असां में का ताक़त न आहे तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं तव्हां दोस्तनि जो साथ मां अकेले जो कमी न आहे त मां ई तंज़ीम हलाए सघां तव्हां जहिड़नि भाइरनि जो साथ आहे त मां ई तंज़ीम में हथु विधो आहे या सिंध लेवल ते कुझु जेको कुझु आहे जेको मुंहिंजो हाल आहे तव्हां सभिनी जो हाल आहे गॾिजी हिन तंज़ीम खे हलायूं पिया अल्हम्दुलिल्लाह हिनमहिल असांजी तंज़ीम रजिस्ट्रेशन जे हवाले सां 90% कवर थी वई आहे 10% रहियल आहे इंशाअल्लाह विदिन वीक इंशाअल्लाह असांखे रजिस्ट्रेशन जो कोड मिलंदो ऐं सर्टिफिकेट मिलंदो इंशाअल्लाह तव्हांजी दुआ मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त असां सवाइ आर्ट खां सवाइ एक्टिंग खां पंहिंजे लाइ उहो जीअण सिखूं था पंहिंजे लाइ जीअण आहे हर के हालांकि असांजा ही टाइम जो बोले तो हर को माण्हू मुंझल आहे हर के माण्हू सां मसला मूंसां हूंदा मुंहिंजो बि घरु आहे मां बि ऑफिसर आहियां मुंहिंजा बि ऑफिस जा मैटर हूंदा मुंहिंजा पंहिंजे घर जा मसला हूंदा मुंहिंजे पंहिंजे गली जा मसला हूंदा हर मसला हूंदा पर उन्हनि खे मां पंहिंजो टाइम ॾियां थो हिन तंज़ीम खे पंहिंजो टाइम ॾियां ही तंज़ीम यकीन कंदो त मां दिलि सां चवां थो ही तंज़ीम ईअं सम्झो त हाणे मूंखे पंहिंजे घर खां पहिरीं थी वई अलाए छो सच पुछो छो त काफ़ी माण्हू हिकिड़ो मूंखे हिसाइण लाइ हुया तंज़ीम छा कंदो ही आर्टिस्ट असांजा न आहिनि ही पंहिंजे लाइ थियनि था सॼो अचनि कोन था छा नथा कनि अलाह कंदो ईंदा आहिस्ते आहिस्ते जेकॾहिं असां उन्हनि खे ॾिसी असां पंहिंजा हौसला असां पंहिंजा मक़सद जेके खयां दिलि में जे तव्हांजे साम्हूं पेश कयां उहे मक़सद ख़तमु करे ऐं विड्राए कंदासीं पोइ असां बि इंसान न आहियूं असां में बि उहा इंसानियत आहे सो कोशिशि कयूं त पंहिंजो पाण सां गॾु इंसानियत सिखूं इंसान सभी दोस्त आया हो पर हिकिड़ी ॻाल्हि मां इहो वाज़ चयां त असांजे तालके दादू में काफ़ी आर्टिस्ट आहिनि 62 आर्टिस्ट नज़र कोन था अचनि पर शायदि मां स्टेज ड्रामो कयां त मुंहिंजे ख़्याल में 500-600 माण्हू अची वञे मां सम्झां थो इंशाअल्लाह अवेयरनेस ईंदी दोस्तनि में कंहिंजा कमकार हूंदा मां उन्हनि खे नथो चवां पर कोशिशि कयो यार अहिड़ा जेके प्रोग्राम थियनि उन्हनि दोस्तनि खे ॿुधायो जेके न अचनि तव्हां जेकॾहिं दोस्तनि लाइ ईंदो त तव्हांजे लाइ केरु ईंदो थोरो पंहिंजे अंदर में अवेयरनेस पैदा कयो पंहिंजे अंदर में इंसानियत पैदा कयो कंहिंजे लाइ जीअण सिखो ही तंज़ीम सिर्फ़ु आर्ट सां न आहे त असां ड्रामा कंदासीं या असां फिल्मूं ठाहींदासीं या असां ही कंदासीं पोइ असांजा सभु जेको दोस्त असां गॾु हूंदा असां ई तंज़ीम ठाही आहे उन्हनि सां दुख सुख में गॾु हलण उन्हनि सां को ज़ाती को अहिड़ो को जाइज़ मसइलो आहे मैटर आहे उन्हनि सां गॾु थियो उन्हनि सां हामी थियो उन्हनि जी हेल्प कयूं जानी माली जेतिरो असांजो हाल आहे माली नथा करे सघूं त उन्हनि सां गॾु था हुजूं हिन दौर में माइटनि सां को प्रॉब्लम थो थिए कंहिं बि सोटनि सां प्रॉब्लम थो थिए पंहिंजो पाण में ॼाण असांजो छा इहो त जीअण लाइ कि इंसान जे कम न अचो जो इंसान जो अलाह सी असांखे मोकिलियो इन लाइ त कंहिंजी हेल्प कयो हेल्प करण सां मां जेकॾहिं कंहिं हिकु माण्हू जी हेल्प थो कयां त तव्हांजो फ़र्ज़ु हुजे तव्हां हिकिड़े माण्हू जी हेल्प कयो ईअं लाइन ठाहे मूं ते सभु को भाड़े चेयर ते वेठो आहे इहो सभु कुझु कंदो पर मां सभिनी खे रिक्वेस्ट थो कयां त मेंबर मुंहिंजे लाइ हैसियत थो रखे उहिदेदार मुंहिंजे लाइ हैसियत थो रखे गॾिजी सॼी हिन तंज़ीम खे हिकिड़ो मज़बूत हिकिड़ो पावर ॾियो असांजी तंज़ीम ठाही आहे के काफ़ी माण्हू आहिनि दोस्त आहिनि असांजा ॿाहिरि उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ हूंदी आहे शायदि ही वॾो धमाको कंदा शायदि असांखे
भला उन्हनि खे भला ख़ुशि करे मां इहो चवां थो त असां उन्हनि सां गॾु हलण लाइ तयारु आहियूं जेके असांजे लाइ नेगेटिव सोचनि था। स्टेप काफ़ी तंजीमूं हैदराबाद जूं मां उन्हनि सां रिलेटेड हूंदो आहियां, व्हाट्सएप के जरिए फेसबुक के जरिए माण्हुनि सां रिलेटेड हूंदो आहे त भई तव्हांजी तंजीम हैदराबाद जे लेवल ते आहे त दादू में या सिंध में तव्हां इहे मेंबर सां को बि मसइलो थिए त मां वेठो आहियां। ज़रूरी न आहे त असांजी तंजीम सां रिलेटेड हुजे त असां उनजो कमु कयूं जेके असां न हुजनि, हिकिड़नि माण्हू सां ज़्यादती बि थिए ऐं उहे वरी वठा असां चऊं त हीअ फलाणी तंजीम जो माण्हू आहे जेसिताईं उहो वीचारो मरी वञे, इहे न कयो। कॾहिं बि किथे बि कंहिं बि मुंड में इहो महसूसु सभिनी खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे जेके बि असांजा उहिदेदार ऐं मेंबर आहिनि, जेकॾहिं कंहिं बि तंजीम सां कंहिं बि तंजीम जे मेंबर उहिदेदार सां को मसइलो आहे त कोशिशि कयो त उनजी हेल्प कयो, मदद कयो, उनखे बांह मोटी उथारियो, ॿियो कुझु नथा करे सघो, बांह मोटी उथारियो, उनखे थधो पाणी पीआरियो, इहो ई असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे। ॿियो भाउ अशरफ अतार जे हवाले सां मां उन सेवण जो बाबा साईं तंजीम आहे। हक़ीक़त इहा आहे त भाउ अशरफ अतार मां 3 बजे बि राति जो हुनखे फ़ोन कंदो आहियां त ॿार बीहंदो, 2 बजे अॼु मां रिसेंटली मुंहिंजी अमन खे अटैक पियो राति, सो तबियत ॾाढी ख़राबु थी वई, फ़ोन कयो मां जीअं हाणे इहो संडे आहे बंदि आहे पर तव्हां अचो निकिरी अचो, मां अमन खे वठी वियुसि। अल्हम्दुलिल्लाह वॾी महिरबानी आहे, प्रोटोकॉल मिलियो, ॿार ईअं सम्झो गार्ड असां इंतज़ार में वेठा त मुनवर शाह कहिड़ो थो अचे, नालो वरितो जे अक्षर साहब, भाऊ अशरफ जी महिरबानी आहे। उन चयो त मां तंजीम सां कहिड़ी बि तंजीम सां हुजां पर मां तव्हांजो आहियां, तव्हां सॾु मूंखे कंदो, मां तव्हां सां गॾु आहियां। ईअं मामा लालू चयो, अब्दुल मनानी अब्बासी साहब उन बि चयो त मां तव्हां सां गॾु आहियां, जीअं तव्हां चवंदो मां तीअं हाज़िर आहियां, मां तव्हांजी ऑफिस में बि न उनजा वॾा वॾा महिरबानी, पर हिन ते मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुमि। असल में छा आहे त मुंहिंजे शहर जा मां त न चवां त अब्दुल मनान अब्बासी मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो पंहिंजो, माण्हुनि जा हिकिड़ा सवाल था उथनि, तंजीम जेकॾहिं फर्ज़ कयो त मां बि चवंदो आहियां तंजीम सभु असांजो को मसइलो न आहे, छो उते आर्टिस्ट असांजा हिकिड़ो फन सां रिलेटिव जेके माण्हू आहिनि उहे असां आहिनि, पर अजीब हिकिड़ो सुवाल उथंदो आहे अब्दुल मनान अब्बासी, मां जवाबु आहे मां जीअं अब्दुल मनान अब्बासी खे चवां तीअं थिए, वरी अब्दुल मनान अब्बासी उहो ऑफिस में वेही चवंदो आहे भाउ साईं मुनवर शाह जी चवंदो मां ठीक करण लाइ तयारु आहियां, पर मुझे तंजीम में छोड़ ही मुझी तंजीम ना है, अब्दुल मनान जी तंजीम आहे, मुझी तंजीम ना है, अशरफ अतार जी तंजीम आहे, मुझी तंजीम में वेही भली तूं हर तंजीम जो कमु कयो, मूंखे कोई एतिराज़ न आहे, जॾहिं मूंखे न आहे त ईदुल खे छो, अॻी तंजीम खे छो, मां चवां थो तव्हां मूंसां थी, मुंहिंजा उहिदेदार थी, मुंहिंजा मेंबर थी, त हुन तंजीम जो भली कमु कयो, हुन सां गॾु वियो, हुन सां गॾु खाओ, तव्हां सां गॾु मां बि वेंदुमि, संजीदगी ऐं सचाई, मां इन थो चवां त सचाई न आहे, पर हिन शहर सां सचाई, हिन धरती सां सचाई इहा करणु लाज़मी आहे, हिन ज़िले सां सचाई करणी इहा लाज़मी आहे। असांजो केरु ज़िले जो थी करे जेकॾहिं पंहिंजो सजाए, मां हुनखे को लफ़्ज़ नथो चवां, हुनखे सो इन करे मां ईअं सम्झो त वरी बि मां छो जो मां ॿध करणु मामा ॾे वियो आहियां, हालांकि कंहिं इंसान जी कंहिंखे ज़रूरत न पवंदी आहे, औलाद हूंदो आहे, वॾो पुटु हूंदो आहे, दुनिया में हलियो वेंदो आहे, नंढा मासूम हूंदा आहिनि, पालण वारो ख़ुदा आहे, हिन तंजीम खे हलाइण वारो ख़ुदा आहे, पर हिकिड़ी तकलीफ़ थींदी आहे जेके पंहिंजा न थींदा आहिनि उनजी हिकिड़ी तकलीफ़ थींदी आहे, ॿी का ॻाल्हि न आहे।
वरी बि मां ॿिनी शख़्सियत खे दिलि जे गहराई सां मां पंहिंजी तंज़ीम तव्हांजी तंज़ीम सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे हवाले सां वेलकम चवां थो ऐं ॿई हथ खोले ॾियां थो जॾहिं अचो सही सॼे सत के लख मुबारक खुदा जो कसम रत वधी वियो मां चवंदुमि त ॿ लफ़्ज़ मामो ऐं असांजे वचन वंदा साहब ॿ लफ़्ज़ चवनि असां सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सां गॾु आहियूं ऐं असांजा लीडर असांजा वफ़ादार माण्हू असांजा मेंबर माण्हू बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं हाणे ॻाल्हि चढ़ी वई हिकिड़ो हीअं पियो करे ॿियो हीअं पियो करे मुंहिंजो मरी वियो असल में मूंखे पंहिंजी माउ जी क़बर जो कसम आहे मुंहिंजे मन में को फितनो न शुरू में न हाणे महिरबानी करे छुड़वा अगरि धोर छॾिया त हिन जो नासूं ॿधो असीं तव्हां सां गॾु मुंहिंजा लफ़्ज़ लाइन में हूंदा पर मुंहिंजा लफ़्ज़ वॾी माना रखनि था ख़ुदा जो कसम आहे ॿी का तकलीफ़ कान्हे का हिन 56 साल जी उमिरि में हेॾी वॾी महिनत खां पोइ हिकिड़ो तमामु मुंहिंजे नज़र में तमामु हिकिड़ो नंढी सिपे जो माण्हू नंढी सिपे जो आर्टिस्ट कंहिं सीनियर जी बेइज़ती करी कोई छातियूं तंज़ीम मूंखे सिर्फ़ु केतिरो ॾुखाधो करायो आहे छा साहब हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि करियो था त हिन तंज़ीम सां सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे समूरे सत सां असांजो साथ आहे ओदा बस सही असां मेंबर जी ख़िदमत कंदा ये पचका आगे पता अला खैर नो त असांजे वॾा आहिनि असां मतिलबु कि आऊं पंहिंजे नंढे माण्हू जी वॾी इज़त कंदो आहियां पर अलाए छो जेके कुले ते थो विहारिया उहो मूंखे राम ॾाढी लाहे या तकलीफ़ की आहे अला साईं असां जी आवाज़ ॿुधो ऐं बराबरि हो त हिन ई ॻाल्हि मुंहिंजी ॻाल्हि भई जून में जाम शौक़ मुंहिंजो पाण खे प्यार लॻो पियो भई जून में ॿारनि जे इम्तिहान खां ॿुधींदासीं पर कंहिं ही लफ़्ज़ वधाए तव्हांखे ॿुधाईंदुसि त कुझु ॾींहं पहिरियों मूंखे कराची फोन आई त बाबा हे माण्हू चल संगत में चवे थो मुंहिंजो बाबा तुंहिंजे फोन ॾिनीमांसि मुंहिंजो बाबा तुंहिंजी जॻह जी क़ीमत केतिरी आहे किरायो भरियो आहे 50,000 मुंहिंजो 50,000 सूमर ॾींहुं मूंखां वठिजांइ पंहिंजी पघार कढाईंदुसि त माई जी पघार कढाईंदुसि इहा ॾेई तोखां तुंहिंजी जॻह त वठां थो उन ॻाल्हि खे ॾिसूं था उनजो पटको ठाही तुंहिंजो गिला करे वरी दादू ने दी चयो त के ॿुधाए छॾियो त मिटीअ में ॼाओ ऐं त वरी और पूरे अलाह मुंहिंजो बाबो अलाह बख़्शी दे त फथला मां हिदायत ॾिठी आहे इते ईअं कोन में पुछण छॾिया पियो अॻे त इहो शायदि उन खे लोकेशन को हाणे त घर में फिटे लोकेशन फिटे था ॿार ई लोकेशन नज़र आहे जिते रिकॉर्डिंग कंदासीं लेकिन साईं मुंहिंजो छा इहे ऑर्गेनाइज़ेशन जी सिर्फ़ु आहे असांजी पंहिंजी तंज़ीम आहे अॼु खां बाद में तोखे हिन तंज़ीम जे मामले में हर मामले में कोई शिकायत करे ठीक है असी मुझे बात करो सजी जिंदगी मोटी आई नेड़ो खाधो कयो सकी सरदार
सदाई थी सबका दुख न वासेगा तेरी तेरी ज़ात की जो पछड़ाएगा मूसी हमेशा जा जी बिठो न कर मां साईं मनोहर शाह जॾहिं ही तंज़ीम जोड़ी हुई त मां चयो साईं जो ज़िक्र कोन कयो त हिन ई साईं हिन जी रिहाण में भई रड़ियूं कयूं त पाण में गॾु थियो त साईं इहा ॻाल्हि अलाए छो विसरी वियुसि त मुंहिंजो ई हुयो मुंहिंजो ई ख़्वाबु हुयो हाणे साईं जॾहिं मूं वटि आयो त मूं साईं खे जुमिला इहे चया तव्हांजे हिन ऑर्गेनाइज़ेशन में मां एड आहियां जेकॾहिं मुंहिंजे दिलि में मुनाफ़ी हुजे त मां लेफ्ट थी वञा अॼु ॾींहुं ताईं मां गॾु आहियां साईं खे चयो साईं जिते सॾु करे न पहिरीं अशरफ जो सिर बाक़ी भई ऑर्गेनाइज़ेशन सां गॾु त मां तव्हां सां गॾु आहियां मां हिन तंज़ीम जो हिसो साईं मूंखे मर्कज़ ते रखियो मुझे नहीं लगता से ऐसा ग्रोथ है जरूरत कोई मसा भी है मैं टाइम में जो रिपोर्टर है से मुझे मैं तो टाइम न दे से चलो अभी का सी चैनल का रुक के वहां पे मोड है अगर बैलेंस थी ऐसा जो पट को ढूंढ थी इने करे मां हिन तंजीम में सो रहे हो या रहन दोस्तों जैसे ही हिन सिलसिले में साव आए मां संगत है ही बचपन जो घड़ियों में गुजरी हुई उस्ताद अनवर शाह मरहूम उस्ताद अब्दुल गनी सोलंकी ने गला से जन्नतुल फिरदौस में जगह दी उस्ताद मना सब सां गॾु हुया हिक ॿिए जे बाज़ू रहिया रफ़ीक भाई संजय शाह ज़ाहिद सिद्दीकी जेके असांजा दोस्त आहिनि न दादू जा मूंखे काफ़ी वक़्तु थियो आहे मिलंदे में पर मां हिननि खां कॾहिं पाण खे ख़ुदा जो जाम छो ज़िले जो न सम्झो कि भाउने चयो हिन तंज़ीम सां गॾु आहियां जहिड़े महिल जंहिं वक़्तु जेको चवंदो मां तव्हां उस्ताद बुखारी में ही सिखो पंहिंजे साहिब जे हाणे ज़ाहिद सिद्दीकी लाइ ज़रूरु चवंदुसि त पहिरियों न झले बूर इहो नामुमकिन तुंहिंजो न पवे बूर इहो नामुमकिन उस्ताद जो आवाज़ घटियो था घणो में ऊंदर में लिके नूर नामुमकिन तव्हांजी तारीफ़ साहिब जा ज़ाहिद सिद्दीकी अस्सलाम वालेकुम यानी मतलब 12 दोस्त जेके भाई सीता मां बेड़ मां जोई मां सेवण मां फानन मां तमाम ॾाढी खुशी थी आहे जो रिहान पेश किया साईं असद कोराई जो मां शुक्रगुज़ार आहियां असद प्रोडक्शन जी हक़ीक़त इहा आहे त मां रिहान खां भागी असां रिहान खे कॉमेडी हिसाब सां कंदा हुआसीं असां गॾा खादम खई रिहान ऐं टिहान माना टिहान तपाए रिहान सभु दोस्त मां ॾिसंदो आहियां उहे ईअं कंदा आहिनि त पैसा ॾेई पंहिंजूं रिहान कराईंदा पर मूं साईं खे रुपयो बि न ॾिनो हक़ीक़त इहा आहे त मां ॾाढनि जे ॾे ते रिकॉर्डिंग ते हुउसि त साईं मूंखे फ़ोन कयो त साईं तव्हां कॾहिं वांदा थींदो मां साईं हुकुम कयो को कमकार चई त असां प्रोग्राम सोचियो आहे असद प्रोडक्शन तव्हां असांजा मेंबर आहियो ईअं न पर असां तव्हांखे उहिदेदार बि कोठींदा आहियूं मां चयो तव्हां इज़त ॾींदा आहियो महिरबानी पर हींअर असां सभिनी पाण में मीटिंग कई आहे सफ़ा वारनि त ज़ाहिद सिद्दीकी सां असां रिहान कंदासीं सभिनी इहो ई नालो चूंडियो आहे ऐं मूंखे हुनजो पैगाम असद भाई जेको साम्हूं ॾिठो आहे हुनजो पैगाम इहो मिलियो त तव्हांखे चूंडियो अथव साहिब मां चयो तव्हांजी महिरबानी आहे पर हाणे मां त चयनि हिते साईं मनोहर शाह ऐं मंज़ूर आका साहब मोहम्मद हसन जावी साहब ये सब उहिदेदार जेके आहिनि मर्कज़ी उहे बि सभु मीटिंग में वेठा ऐं जॾहिं तव्हांजो नालो वरितोसीं त सभिनी चयो त हा बिल्कुलु लाइक़ु आहे त मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जो मूंखे लाइक़ु सम्झो मां लाइक़ु कोन आहियां
अशरफ ख़ातर जी महिरबानी जो मरूम भाउ खे यादि कयो हक़ीक़त में जेॾीमहिल चवे पियो त शहीद माण्हू उहो हूंदो असां हिते वेहंदा हुआसीं ही चई मूंखे घोड़ा ते कया मां हसन जावेद साहब ॾिसे पियो मंसूर वाला ॾिसे पियो मां रोके कोन पियो सघां छो त इहे अंदर जा दुख मूंखे अलाए छो मना कंदा आहिनि त बाबा तूं हक़ीक़त में सीन में रोई छो ॾींदो आहीं त मां चवंदो आहियां बाबा मां पंहिंजा यादि कंदो आहियां जॾहिं मूंसां कुझु थिए थो त उहो मां सम्झंदो आहियां त इहो एक्ट थो कयां त इहो मूंसां थिए पियो मां उहो सीन तारी कंदो आहियां पाण जीअं पथर जा माण्हू साईं मोहम्मद छा कयो त उन में असांजा जज़्बाती कैरेक्टर आहे पर जेके असांजा ट्रेजिडी हुआ उहे असां अहिड़ा वॻा जेके पाए जो ॾिसण वारा साम्हूं असां एक्ट कंदा हुआसीं त असां सां गॾु जेका को डायरेक्टर को एक्टर हुई वहीदा पूरो त उहा बि साम्हूं रोईंदी हुई चवंदी त तव्हां पाण हक़ीक़त में रोईंदा आहियो मां चवंदो आहियां मूंसां थिए पियो त मूंखे हींअर जीअं यादगिरियूं आहियूं मुंहिंजे भाउ जूं उन खां जेको मूंसां गॾु हूंदो असां माना होटल ते गॾु वेंदासीं माण्हू चवंदा हुआ त ही बाबा दोस्त आहिनि ॿाहिरि त न असां चवंदासीं असां दोस्त आहियूं ॿाहिरि न आहियूं ऐं गॾु हूंदासीं जिते किथे जॻह का गॾिजाणी थींदी त उन में बि ॿिया न ईंदा तॾहिं असां वेठा हूंदा हुआसीं होटल ते अकेला उनजी मूंखे यादि अचे ऐं खोड़ सारियूं यादियूं आहिनि जेके मूंखे अची वेंदियूं आहिनि त मां अलाए छो मूंखां रोअण कोन रुकजंदो सम्झा ऐं अनार नाबासी साहिबु जेको चवे पियो त मां हिननि खे वठी कराची में बेश असां सां गॾु हलियो असां हुते वियासीं साईं यार मोहम्मद शाह जेको आहे हुन ड्रामे खे पहिरियां जेको आहे 4 ॾींहं में डायरेक्टर त उस्ताद सां मां एतिरो गॾु हूंदो हुउसि माना मूंखां सवाइ उस्ताद कमु बि कोन कंदो हक़ीक़त ई आहे जॾहिं मां हुते वेंदो हुउसि यार मोहम्मद शाह हूंदो साहिबु उहो डायरेक्टर हूंदो ऐं उन मां जेको कमु कयां पियो उस्ताद सां गॾु त उन ते माना उन ड्रामे जूं 4 क़िस्तूं हुयूं त एसोसिएट डायरेक्टर ज़ाहिर सिद्धी जेको हींअर बि तव्हां KTN में सर्च कंदो त पहिरियों मामा वालू जूं क़िस्तूं आहिनि जंहिंमें साईं यार मोहम्मद शाह डायरेक्टर आहे ऐं मां एसोसिएट डायरेक्टर आहियां इहे साईं उस्ताद जी महिरबानी उस्ताद मनान जी महिरबानी जेको मूंखे वठी हलियो हुते बाक़ाइदे ऐं पोइ असां हुन सां गॾु कमु कंदा हुआसीं ऐं मां वरी उस्ताद चयो त जज़्बाती कुझु घणो वधीक त वाक़ई मां जज़्बाती इन करे आहियां त मां सचो आहियां मौला अली जो ॻोल्हा त सचा माण्हू ई जज़्बाती थींदा ऐं सचा आहियूं बेशक आहियूं जज़्बाती उस्ताद अनवर साहब चयो त बाबा तोखे सिंध जी चुमी मूंखे चुमी ॾेई चई जेका चई त तो ज़ाहिर साहिबु क़बूल न कई त मां चयोमांसि उस्ताद इहा ॻाल्हि न कर मूं में जेको आहे न उहो गुरूर अची वेंदो मां ईअं चयोमांसि मां चयोमांसि त मूं में गुरूर अची वेंदो ऐं असां एक्टर नंढा आहियूं सिखूं पिया असांखे सिखण में पोइ मां इहो ई चवंदुसि त महिरबानी आहे उस्ताद मनान जी महिरबानी आहे उस्ताद हुज़ूर बख़्श गोपाल जी महिरबानी आहे उस्ताद अनवर शाह जी जेके असांजा वॾड़ा आहिनि असांखे एसी ताईं पहुचाइनि स्टेज जो मां ईअं चवंदुसि त बेशक उस्ताद असांजो हुज़ूर बख़्श गोपाल साहब ऐं असांखे वाक़िया इहो माइक ते बीहण सेखारियूं हुते असांखे चवंदो बाबा ही माइक तव्हां ईअं न बीहो न ईअं न तव्हांखे माइक ठाहिणियूं पवंदियूं उस्ताद कीअं ठाहींदासीं ऐं ॿुधायो पोइ पाकेट जेके सिगरेट जा पाकेट उन्हनि में ॿधंदो हुयो सॻो पोइ हुते 3-4 माइकूं ठाहींदो चवंदो हाणे ही माइक हीअं अथव हितां बि हेॾे ॻाल्हाईंदो हितां बि हिते ॻाल्हाईंदो तॾहिं तव्हांखे सम्झ में ईंदी त असां स्टेज ते माइक में कीअं ॻाल्हायूं बेशक असांजो उस्ताद आहे उस्ताद स्टेज जो उस्ताद असांजो हुज़ूर बख़्श गोपाल आहे ऐं कराची में जेको KTN ते मां वियुसि जेको TV ड्रामा जो सिखियो उहो उस्ताद अब्दुल मनान नवाज़ी जा छोरा जेको ऐं मां हींअर जीअं असां उस्ताद सां कमु कयो बेशक हींअर जीअं ख़ादम ठही थो करे उहो मां हींअर उहो ख़ादम ठही मां हुनखे मुबारकबाद ॾींदुसि ख़ादम ठही तमामु सुठो राइटर बि आहे सुठो एक्टर बि आहे जेको हाणे मश्किरनि जे ॻोठ जो ड्रामो लिखे पियो थो तमामु सुठो स्क्रिप्ट लिखियो अथई ऐं माण्हुनि लाइक कयो आहे बाक़ाइदा सभिनी खे मुबारक ऐं
ऐं साईं उमर शाह जा थोरा असदवा जा थोरा चौधरी असगर कईम जा थोरा जेके ॿाहिरां आयल आहियो उन्हनि सभिनी जा मूंखे थोरा लख लाइक़ जो मूंखे तव्हां सम्झो आहे मूंखे क़ाबिल सम्झो अथव तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी बाक़ी तव्हांजा थोरा मां ॻाईंदुसि लाइ कोन सघंदुसि महिरबानी बोला जज़्बाती आहियूं सचा महिरबानी साईं साईं ज़ाहिदी सिद्दीकी साहब तव्हांजा लख थोरा